अदा वनु दे त ख़बर इमा के ड्रेसिंग कराई दी सपा संजे दत्त लगो पियो चक्कर छाई बाबा ॻाल्हि ॿुध बेरोज़गारी लॻी पई आहे हा महांगाई ॾिसी थो उरूज थी आहे कमंद 130 रुपया मण खंड 70 रुपया किलो हाँ काठियूं 400 रुपया मण हो बाबा हाणे सोचियो त पाण हली जोगी फ़कीर था थियूं सिंध जा जेके असांजा नौजवान छोकिरा आहिनि न बाबा सफ़ा जाहिल अथई ही ॾिसींदो ही छा आहे ही मां हुनखे ढर ढारा हाल हक़ीक़त ॿऊं ॿारहं सतरंगी सत धागा नोड़ी मां नांग बणाए बाबा जुमे जी राति घर जे पोयां न वञिजे अहिड़ा ॿ टे ॿोल बचन छोकिरनि खे ॾिनोसीं बाबा पंहिंजो ख़र्च पाणी ॿाहिरि निकिरी पवंदो हाँ यार सच्ची पुछी एॾो त हिन मांग कयो आहे हिन वज़ीर आज़म खे को कीड़ो पटे सच्ची पुछी ज़ुल्म कयो त भेंडी 160 रुपया हेडी भेंडी ही बुत मटण वारी तूरी 180 रुपया तूरी तूरी एही में हो जेको कुतो बि न सूंघे मूंखे ॿुधायो बि 180 रुपया किलो ग़रीब माण्हू केॾांहुं वञे दाल 200 खां ट्रिपी वई कुकुड़ 330 रुपया मूंखे ॿुधाए मिस्कीन माण्हू पेट्रोल 100 खां चढ़ी वियो बावड़े ऐं मज़दूर जी मज़दूरी उहा ई ओतिरी बाक़ी 450 रुपया 450 रुपया करे त ठीकु आहे न करे त न करे बसि हिन गर्मियुनि में हिननि में हालत में अदा न को बिजली न को गैस न को जेको आहे सो का सहूलियत न को पाणी ॿुधाई कुझु बि कोन्हे हाणे मूंखे ॿुधा पिनूं न त ॿियो छा कयूं बसि पोइ मां इहो ई तरीक़ो सोचियो असां वारा नौजवान छोकिरा आहिनि न हिकु जूते जहिड़ो मोबाइल खे सॼो राति पिया ॻाल्हाईंदे हेलो हेलो ॼण पिणसी जो ठीको हुजे न इन जे करे बाबा सोचियोसीं हाणे पिनंदासीं पर जोगी फ़कीर जी पिनंदासीं बाबा हुननि खे ढारा बारा उपाड़ींदासीं इहो हुन चरनि खे ख़बर कोन्हे ही नी भागा पाण पिनंदा असांखे चा ॾींदा पर हिन जटनि खे ख़बर ई कोन्हे बाबा भीड़ कम खे हा भीड़ कम खे तॾहिं जे करे बाबा इहो सिस्टम ठाहियो आहे हल हाणे बिस्मिल्लाह करे इफ्तिताह था कयूं हितां खां अलाह कंदो को न को ॿोणी में लॻी वेंदो